डिजिटल दुनिया में सिंधी ॿोली जी ॻाल्हि कजे त सिंध सलामत जो नालो सभ खां अॻु ईंदो। सिंध सलामत किताब घर खां तव्हां वाक़ुफ़ु हूंदो। सिंध सलामत किताब घर जी ऐप जेकॾहिं सिंधी ॿोली जी सभ खां वॾी लाइब्रेरी चइजे त वधाउ कोन थींदो। ताज़ो ई सिंध सलामत किताब घर ऐप जो नओं अपडेट आयो आहे जंहिंमें कहिड़ा कहिड़ा फीचर आहिनि हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाया आहिनि। अस्सलाम वालेकुम, आउं आहियां महबूब उमर जो। अचो त शुरूआत कयूं। सभ खां पहिरीं तव्हां प्ले स्टोर ते वञी करे हिन खे डाउनलोड कयो। जेकॾहिं तव्हां ऑलरेडी डाउनलोड आहे त हिनखे अपडेट कयो। सही आहे। सो हिनखे आउं डाउनलोड करे चुको आहियां ऐं हिनखे वॾी ॻाल्हि इहा आहे त हिनखे रेट ज़रूरु कजो, 5 स्टार ॾिजो। 5 स्टार मीन्स 5 तारे ते क्लिक करे पोइ तव्हांखे हिन जे बारे में कुझु बि लिखिणो आहे, पर पॉज़िटिव लिखिणो आहे, छो त हीअ सिंधी ॿोली जी सपोर्ट में कमु कंदी आहे। हिते तव्हांखे हिस्ट्री में अॻु में पढ़ियल किताब मिलंदा ऐं उनखां अलावा मथे सर्च बार आहे जिते तव्हां कंहिं बि लेखक जो किताब जो नालो लिखी सर्च करे सघो था। ऑलमोस्ट सिंध में जेके बि लेखक ऐं किताब आहिनि तव्हांखे तक़रीबन मिली वेंदा ऐं उनखां अलावा भाङा आहिनि जिन में कैटेगरीज़ आहिनि। सही आहे। ऐं हेठि तव्हांखे जेको वर्ड वारो आइकन मिले पियो हुन में 1202 किताब हिन वक़्तु मौजूदु आहिनि, पर हीअ रेगुलरली किताब अपलोड थींदा रहनि था हुन ते। ऐं उनखां अलावा PDF में 115 किताब मौजूदु आहिनि ऐं उनखां अलावा उहे सभई कैटेगरीज़ तव्हां ऐं सभई किताब हिते क्लिक करे ॾिसी सघो था। गॾोगॾु उहे साॻी कैटेगरीज़ तव्हां हिते क्लिक करे बि ॾिसी सघो था। हिते तव्हांखे टेक्स्ट में मौजूदु सभई किताब मिली वेंदा ऐं हिन में जेको एनिमेशन आहे न तमामु कमाल जो आहे। ठीकु आहे। ऐं उनखां अलावा हिते किताबनि जी जेका दर्जाबंदी आहे, जेका मतिलबु कैटेगरी वाइज़ कयो वियो आहे, उन्हनि में तालीम, फ़लसफ़ो, रिसाला, लतीफ़ियात, मिसाल तौरु आउं लतीफ़ियात ते क्लिक कंदुसि त लतीफ़ियात सां रिलेटेड सभई किताब मूंखे हिते मिली वेंदा। ऐं हा, हिन एनिमेशन खे तव्हां बंदि बि करे सघो था। अॻिते हली असां सेटिंग जे बारे में ॼाणे वठंदासीं त हिन में छा छा कहिड़ा कहिड़ा तव्हांखे कंट्रोल मिलियल आहिनि। ओके। हेठि नवां डाउनलोड कयल किताब तव्हांखे मिली वेंदा। जेके तव्हां नवां डाउनलोड कया हूंदा किताब उहे तव्हांखे मिली वेंदा। हीअ किताब जेके मूं नवां डाउनलोड कया आहिनि उहे अची विया। ठीकु आहे। ऐं उनखां अलावा डाठल किताब मतिलबु त जेके डिलीट कयल किताब आहिनि उहे तव्हांखे हिते मिली वेंदा। मूं अञा ताईं को बि किताब डिलीट न आहे कयो। पसंदीदा किताब हिते तव्हांखे मिली वेंदा ऐं पसंदीदा लेखक तव्हांखे हिते मिली वेंदा। ऐं हेठि तव्हांखे सिंध सलामत जी ॿियूं एप्लीकेशन मिलंदी जंहिंजे बारे में ऑलरेडी वीडियो ठाहे चुको आहियां, तव्हांखे आई बटन में मिली वेंदो। बहरहाल असां हलूं था टेक्स्ट वारे किताबनि खे पढ़णु। त पहिरियों आहे मुनफ़रद किताब। हिन खे पढ़ण जे लाइ तव्हां हिन पासे स्वाइप कंदो, मतिलबु हीअ जेको तव्हां मुंहिंजे हथ ते सर्कल ॾिसी सघो था, इहे टच वारो। सही आहे। जंहिं पासे आउं स्वाइप कयां पियो हिन पासे ॾाइण जो ऑप्शन मिले पियो, मतिलबु ॾाहियो लिखियो पियो आहे, मतिलबु डिलीट थींदो। ओके। जेकॾहिं हिन पासे आउं किताब खे कंदुसि त किताब खुली वेंदो। ओके। हिते तव्हांखे कहिड़ा कहिड़ा फीचर मिलनि था, हिते तव्हां क्लिक करे मेन्यू यानी फ़हिरिस्त सॼी ॾिसी सघो था। किताब जी पूरी फ़हिरिस्त हिते तव्हांजे साम्हूं अची वेंदी। ॿीहर हिन बटन ते क्लिक करे हिनखे बंदि करे सघो था। पेज खे बदिलाइण जे लाइ तव्हां हिन 2 एरोज़ यानी तीरनि ते क्लिक करे पेज बदिलाए सघो था। हिते क्लिक करे तव्हां अखरनि जी विथी साइज़ वधाए ऐं घटाए सघो था ऐं फ़ॉन्ट जी सेटिंग वग़ैरह तव्हां सेटिंग मां वञी करे सघो था। ओके। हिन किताब खे पसंदि करण जे लाइ तव्हां दिलि ते क्लिक कयो। हिन किताब खे PDF में पढ़ण जे लाइ तव्हां हिते क्लिक कयो। हीअ कुझु देरि में PDF में तयारु थी वेंदो ऐं हिन जो PDF तव्हां कंहिंसां बि शेयर करे सघो था। ओके। सो हीअ मुनफ़रद PDF में तयारु थी चुको आहे। हीअ PDF जेकॾहिं मूंखे कंहिंसां शेयर करिणो आहे WhatsApp ते तव्हां हुनखे शेयर करे सघो। मिसाल तौरु हीअ PDF मूं शेयर कयो, तव्हां ॾिसी सघो था त इहो PDF में शेयर थी वियो। ओके। अहिड़ीअ रीति तव्हां को बि टेक्स्ट फॉर्मेट वारो किताब PDF में शेयर करे सघो था। सही। ऐं हिन ई किताब खे मिसाल तौरु हिते असां क्लिक कंदासीं पढ़ण ते या स्वाइप करे बि असां पढ़ी सघूं था। हिन पासे हिन मां को हिसो तव्हां हुनखे बुकमार्क करे रखो था त उनखे महफ़ूज़ करे सघो था। हेठि जेके तव्हांखे बटन मिलनि था उन्हनि जे बारे में तव्हांखे हाणे ॿुधायां थो उहे बटन कहिड़े कम जा आहिनि। जीअं होम खां अलावा हिते पासे में तव्हांखे मिले पियो लेखक जो ऑप्शन। हिते तव्हां सिंध सलामत किताब घर ते मौजूदु सभिनी लेखकनि, सीड़ींदड़नि
जा किताब ॾिसी सघो था, उन्हनि जो प्रोफाइल ॾिसी सघो था। मिसाल तौरु कंहिं बि हिकिड़े लेखक ते क्लिक करियां थो, जीअं मसरूर पीरज़ादे ते मूं क्लिक कयो त हुनजो पूरो प्रोफाइल मुंहिंजे साम्हूं अची वियो फोटो समेत, त इहो केरु आहे, किथां खां आहे, अलावा उनखां अलावा उन जा लिखियल किताब हेठि तव्हांखे मिली वेंदा। ऐं जेकॾहिं हिन लेखक खे तव्हां पसंदीदा लेखक करार ॾियो था, दिलि ते क्लिक कयो। सही आहे, हींअर ओके, लेखक पसंदीदा लेखकनि में शामिलु थी वियो। जेकॾहिं इनखे तव्हां कंहिंसां वंडियो था त हिते क्लिक करे तव्हां वंडे सघो था व्हाट्सअप ते। सही, ऐं उनखां अलावा कृष्ण चंद्र, हिन जा तव्हां ॾिसो खोड़ सारा किताब आहिनि। जीअं मिसाल तौरु हीअ पुराणो कर्ज़ु आहे, इनखे आउं खोलियां थो, खुली रहियो आहे। हिते तव्हां किताब पढ़ो ऐं PDF ॾिसो। PDF ॾिसो मां मुराद इहा आहे त हीअ अॻु में PDF में मौजूदु आहे। सही, ऐं हिन जी फ़हिरिस्त मिले पई। किताब पढ़ो ते क्लिक कंदासीं। वधीक हिन में कहिड़ा फीचर आहिनि उन जे बारे में ॻाल्हायूं था। फ़िलहालु हेठि ॾिसी था वठूं हीअ छा जो आहे, अॻिते हली तव्हांखे आउं ॿुधायां थो। हीअ आहे डाउनलोड वारो पेज। डाउनलोड करण लाइ को नओं किताब मौजूदु न आहे। एप्लीकेशन जी सेटिंग वारे सुफ़े मां डेटाबेस ते नवां वारे ऑप्शन ते क्लिक करियो ऐं चेक करियो त किताब वेबसाइट ते के नवां डाउनलोड थियल नवां किताब आया आहिनि जिन खे तव्हां डाउनलोड करे सघो था। ओके, सेटिंग हीअ तमामु इम्पोर्टेंट आहे। हिन ऐप जो ख़ासि हिसो आहे उहो सेटिंग आहे। सिंध सलामत बाबति, एप्लीकेशन बाबति तावन करियो, मतिलबु जेकॾहिं तव्हां हुन सां तावन करियो था त करे सघो था। लेखक आहियो या वरी सिंधी ॿोली खे सपोर्ट करणु चाहियो था त करे सघो था। इतलात ऐं सुध, मोबाइल डेटा जे बारे में फ़िलहालु अञा ताईं हिन में को अपडेट कोन आयो आहे। अॻिते हली अपडेट ईंदो। वाईफाई खे तव्हां छॾे ॾियो। ऐलान ऐं सुध ते तव्हां क्लिक कंदो त हिते तव्हांखे कुझु नवां फीचर मिलंदा जेके ॿियनि एप्लीकेशन में शायदि मूं न आहिनि ॾिठा। आख़िरी भेरो पढ़ंदड़ किताब खे यादि रखो, इहो ऑन आहे। अध में छॾियल किताब जो इतला हासिलु कयो, हुनखे मूं बंदि कयो आहे। सही आहे, ऐं इहो शाम जा 6:30 ते मूंखे इतला मिलंदी, पर इहो टाइम चेंज करे सघंदो। इतला हासिलु करण जो वक़्तु चूंडियो, इन ते क्लिक करे तव्हांजे साम्हूं घड़ी अची वेंदी ऐं घड़ी में तव्हां टाइम चेंज करे सघो था। सही आहे, ऐं उनखां अलावा सेटिंग में ॿियो छा छा आहे। डेटाबेस में नवां ते क्लिक करे ॾिसूं था त नवां किताब आया आहिनि या न। ठीकु आहे, शुरू करे ते क्लिक कयो। भाङा, लेखक, पब्लिशर, किताब, का बि नवाण कोन आई आहे। कामयाबी सां अपडेट कयो वियो, पर हिन में का नवाण नाहे आई, छो त आउं हुनखे अपडेट कंदो रहंदो आहियां। हीअ आहे तव्हांजो डे नाइट वारो फीचर। हिनखे तव्हां ॾींहुं राति रखी सघो था। जीअं मिसाल तौरु हिनखे तव्हां डे में ॾिसणु चाहियूं त कहिड़ो हूंदो। ओके, ॾींहं जो ही एप्लीकेशन हिन तरह ॾिसण में ईंदी। लिस्ट एनिमेशन खे जेको मूं तव्हांखे ॾेखारियो पियो, एनिमेशन हुनखे जेकॾहिं तव्हां बंदि करणु चाहियो त बंदि करे सघो था। फ़ॉन्ट सेटिंग में वञो, हिते तव्हांखे फ़ॉन्ट जी साइज़ तव्हां ॿीहर पंहिंजी चूंडे सघो था। उनखां अलावा फ़ॉन्ट कहिड़ो तव्हां सिलेक्ट करणु चाहियो था करे सघो था। जीअं मिसाल तौरु ऐं इहो सिंधी लैंग्वेज 88 वारनि जो फ़ॉन्ट आहे, या वरी सिंध सलामत वारो फ़ॉन्ट चूंडियां थो, तव्हां ॾिसी सघो था। हाणे मुंहिंजी पूरी एप्लीकेशन में सिंध सलामत वारो फ़ॉन्ट अची वियो। राब्तो करियो त क्लिक करे तव्हां हिन एप्लीकेशन जे बारे में फीडबैक डेवलपर यानी सर उबेद थीम साहब खे ॾेई सघो। ऐं एप्लीकेशन शेयर करियो ते क्लिक करे तव्हां शेयर करे सघो था। बंदि करियो ते क्लिक करे एग्ज़िट थी सघो। अच्छा, हाणे असां ॻाल्हाईंदासीं इक़्तिबासात जे बारे में। इहो छा आहे? बाक़ी नओं पियो लॻे न, तव्हां को किताबु खणो था। ओके, हिन में कुझु लाइनूं आहिनि जिन खे तसबात में कुझु लाइनूं सिलेक्ट कयो ऐं तसबात जो ऑप्शन ईंदो त उन ते क्लिक करे उनखे ऐड करे सघां थो। ऐं उन्हनि खे ॾिसण जे लाइ हीअ जेको विचूं बटण आहे, इन ते क्लिक करण सां उहो इक़्तिसाबात में ऐड थियल हिसा मुंहिंजे साम्हूं अची वेंदा। सही आहे, सो हीअ बि कमाल जो फीचर आहे। अच्छा, ॻोढ़ी ॻोल्हा जे बारे में मूं तव्हांखे कोन ॿुधायो। ॻोढ़ी ॻोल्हा छा आहे? ॻोढ़ी ॻोल्हा ते क्लिक कयो ऐं हिते तव्हां कंहिं बि किताब मां कुझु सर्च करणु चाहियो। मिसाल तौरु हिते असां के बि 3 जुमिला लिखी करे सर्च करे सघूं था। हीअ लिखी मूं सर्च कयो 3 जुमिला, घटि में घटि 3 जुमिला हुजनि। हीअ थोरो टाइम वठंदो आहे, छो त इहो तव्हांजे डेटाबेस में पियल सभिनी किताबनि खे छंटे छाणे उन्हनि मां तव्हांखे उहे लफ़्ज़ जंहिं किताब में मिलंदा तव्हां कढी। अच्छा, ईस्वी साल जो 5हों महीनो आहे। हिन महीने में उहो नालो मिया देवी जे नाले ते रखियो वियो। अच्छा, हाणे तव्हां ॾिसी सघो था त हीअ सभु अची विया। हिते क्लिक कयूं था, मुकमल मतन पढ़ो ते क्लिक कयो
तव्हांखे उहो लफ़्ज़ मिली वेंदो त इहो किथे इस्तेमालु थियल आहे, हिन ई मतन में इस्तेमालु थियल आहे। ऐं अहिड़ी तरह ॿिए कहिड़े किताब में आहे, सिंध सभीता खां अलावा तारीख़ जो पस मंज़र, इन ते क्लिक करे तव्हां मतन पढ़ो ते क्लिक कयो त हीउ तव्हांखे हिते ॿुधाईंदो त इहो इहो जुमिलो किथे इस्तेमालु कयो वियो आहे। 3 अखरनि ते मुश्तमिल जेको जुमिलो आहे, लाज़मी न आहे तव्हां 3 अखरनि ते ई सर्च कयो, तव्हां पूरो जुमिलो लिखी सर्च करे सघो था, या पूरी लाइन हुजे तव्हां सर्च करे सघो था। ठीकु आहे, हीअ एप्लीकेशन तव्हांखे कीअं लॻी मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा, ऐं हिन एप्लीकेशन जो फीडबैक तव्हां हिन एप्लीकेशन जे डेवलपर खे बि ज़रूरु ॾिजो। ऐं सिंध सलामत जी ॿियूं एप्लीकेशन जे बारे में जेका वीडियो ठाही आहे उहा तव्हां ज़रूरु ॾिसो, ऐं हीअ हिन लिंक ते तव्हां वेंदो तव्हांखे हिते 4 एप्लीकेशनूं मिली वेंदियूं, जिन में सिंधी क़ुरान आहे, सिंध सलामत किताबघर आहे, लफ़्ज़कार आहे, ऐं अल्ताफ़ शेख जा किताब आहिनि। अमला तव्हां सां अॻी वीडियो में तेसी ताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह वाई।